अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांखे दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जे प्रोमो जे बाबति ॿुधाईंदासीं त अॻियां किस्तनि में छा थींदो। अॻियां किस्तनि में तव्हां ॾिसंदव त रेज़न वारनि जो ठाह कोन थींदो ऐं 2 किस्तनि ताईं उन्हनि जो ठाह कोन थींदो। उन्हनि जो ठाह मंसूर ऐं जेको मीर शाहनवाज़ ख़ान आहे उहो कराईंदा। मीर शाहनवाज़ ख़ान हिननि खे विढ़ण जे चकर में आहे ऐं मंसूर ख़ान हिननि खे चवंदो तव्हां मूंखे विच में विहारियो जीअं मां तव्हांजो फ़ैसिलो करे सघां। पर मूंखे सम्झ में नथो अचे त मंसूर ख़ान मुराद खे अञा छो नाहे छॾायो जेल मां ऐं हुननि जो फ़ैसिलो छो नथो करे। बहितरीन कहाणी ते मुश्तमिल ही ड्रामो तव्हांखे कीअं पियो लॻे असांखे ज़रूरु कमेंट में ॿुधाइजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।